पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दुआ कंदा हुआ, अल्लाहुम्मा इन्नी असअलुका इल्मन नाफिया। ए मुझा रब, ए मुझा अल्लाह, आऊं तोका सवाल तो कया इल्मन नाफिया, एड़े इल्म जो जेको इल्म मुखे नफ़ो पहुंचाए, व अमलन मुतकब्बला, आऊं दुआ दो घुरा अमल जी, एड़ो अमल जेको कबूल थियण वारो हुजे, व रिज़्क़न तय्यबा, आऊं अल्लाह तोखां दुआ दो घुरा त मुखे रिज़्क़ अता कर जेको पाकीज़ा रिज़्क़ हुजे, हराम न हुजे, हलाल रिज़्क़ अता कर। अल्लाह के रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रोजाना फजर का पोया दुआ करता, महीनों सफर में लगवा हिकड़ी अल्लाह के रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हदीस बुधन जे लाए मिस्र में पहुता आहिनि, ऐं खौफ इहो आहे त किथे मूंखे मौत न अची वञे ऐं आउं इल्म खां महरूम थी वञा। सुफियान बिन उयैना रहमहुल्लाह जो इहो कौल आहे त अंबिया ऐं रसूलनि खां पोइ जेको मक़ामी मर्तबो आहे उहो उलमा इकराम जो आहे, जेके दीन जा आलिम आहिनि, दीन जो इल्म सिखनि था ऐं पोइ उनखे माण्हुनि ताईं पहुचाइनि था। अज़ीज़ साथियो, हिन मुआशिरे में ॾिठो वञे त अक्सर तौर ते मालूम थिए थो, सम्झ में इहा ॻाल्हि अचे थी त प्रोपेगंडा इहो कयो पियो वञे त दीन खे घटि ॾियाराइणु वञे, सेखारियो वञे ऐं दुनियावी तालीम खे वधायो वञे। इन जो हिकु मक़सदु इहो आहे त मदारिस जो वजूद ई ख़तमु कयो वञे, मदारिस सां को ताल्लुक़ न हुजे ऐं सोशलिज़म लिबरलिज़म मुआशिरो पैदा कयो वञे जीअं मग़रबी दुनिया में आहे त सिर्फ़ु दुनियादारी, दुनिया जी खुशनुदी, दुनिया जो माल, दुनिया जी दौलत, आख़िरत सां को ताल्लुक़ न हुजे, हर शख़्स खे बस नफ़सानी ख़्वाहिश पूरो करण जो इख़्तियार हुजे। हर हिकु माण्हू खां तव्हां ॿुधंदो त उलमा जी बेअदबी, उलमा जी गुस्ताख़ी, एतिरे क़दुरु आम शख़्स बि जेकॾहिं उलमा जो नालो वठियो वेंदो, उनजे साम्हूं के आलिम जी ॻाल्हि कई वेंदी त उहो अजीब अजीब अल्क़ाब सां पुकारींदो ऐं अजीब अजीब ॻाल्हियूं कंदो उलमा जे बारे में। हालांकि दुनिया जी परवाह न आहे, कंहिं आलिम खे दुनिया जी परवाह न आहे, दुनिया ख़ुदि, दुनिया वारा ख़ुदि आलिम जा मोहताज आहिनि। अल्लाह रब्बुल आलमीन वॾो मक़ाम उलमा जो रखियो आहे, जेके दीन जी तालीम हासिल करण वारा। क़ुरान मजीद जी आयत मूं तव्हांजे साम्हूं तिलावत कई, रब्बुल आलमीन फरमाए यरफ़अ इल्लाहु लज़ीना आमनु मिनकुम वल्लज़ीना ऊतुल इल्म दरजात। अल्लाह रब्बुल आलमीन ईमान वारनि जा ऐं जिन खे इल्म ॾिनो वियो इन्हनि जा दर्जात बुलंद फरमाया, इन्हनि जा दर्जात बुलंद आहिनि। ईमान वारा जेके ईमान आणण खां पोइ उन ते अमल बि कनि था, दीन ते अमल बि कनि था, शरीयत ते अमल बि कनि था, उन्हनि जा दर्जात बुलंद आहिनि। ऐं ॿिया कहिड़ा आहिनि जेके दीन जो इल्मु हासिल कनि था, जिन खे इल्मु ॾिनो वियो आहे, उन्हनि जो मक़ाम रब्बुल आलमीन वधीक बयानु कयो आहे ऐं अल्लाह रब्बुल आलमीन उन्हनि जा दर्जात दुनिया ऐं आख़िरत में बुलंद थो फरमाए। उलमा खे इन शइ जी ज़रूरत न आहे जो माण्हू इज़त कनि उन्हनि जी। हक़ीक़त में रब्बुल आलमीन उन जो वॾो मक़ाम ऐं शान रखियो आहे त जेकॾहिं असां उलमा जी अहमियत खे सम्झंदासीं, उलमा जी इज़त कंदासीं, उन्हनि जे मक़ाम ऐं मर्तबे खे ॾिसंदासीं, उन्हनि जी अहमियत सम्झंदासीं त यकीनन अल्लाह जी ख़ुशनुदी हासिल कंदासीं। जेकॾहिं असां उलमा सां बुग़्ज़ रखंदासीं, हसद रखंदासीं, उन्हनि जे बारे में तरह तरह जूं सोचूं रखंदासीं, बदगुमानियूं रखंदासीं त कॾहिं बि अल्लाह रब्बुल आलमीन वटि पंहिंजो मक़ाम नथा ठाहे सघूं, रब्बुल आलमीन जी ख़ुशनुदी रज़ामंदी हासिल नथा करे सघूं। हिकु आम जानवर आहे, नजस जानवर, कुत्तो जेको जानवर आहे उन जी हैसियत छा आहे? क़ुरान मजीद में ॾिठो वञे, अहादीस में ॾिठो वञे, नबी अलैहिस्सलाम जी तालीम ॾिठी वञे त उनखे छा करार ॾिनो वियो? नजस, नजस पलीत जानवर। जेकॾहिं कंहिं थांव में उहो मुंहुं थो हणे, कंहिं पाणी में मुंहुं थो हणे, कंहिं थांव में, कंहिं ठिकर में,
उन्हें के 7 दफ़ा धोइणो आहे। हदीस आहे नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जी सही मुस्लिम के 7 दफ़ा धोइणो आहे, पोइ वो पाक थींदो। पर उन जानवर के भी मक़ाम मिलियो जॾहिं उनखे सेखारियो वियो, उनखे तालीम ॾिनी वई। क़ुरान मजीद में रब्बुल आलमीन उनजो तज़किरो कयो। जंहिंखे शिकारी कुतो चयो वेंदो आहे, जंहिंखे सेखारियो वेंदो आहे, जंहिंखे तालीम ॾिनी वेंदी आहे, सेखारियो वेंदो आहे, त उनजी अहमियत एॾी थी वई जो उनजो ज़िक्र क़ुरान में पियो अचे। हालांकि उनजी नजस बरक़रार आहे, पर जेकॾहिं उहो शिकार थो करे त उनजे शिकार खे खाइणु हलाल आहे, जाइज़ आहे। हिकु जानवर जी फज़ीलत वधी सघे थी इल्म जे करे त इंसान अशरफुल मखलूक़ात आहे। जेकॾहिं दीनी इल्म हासिल करे, दीन जी तालीम हासिल करे, किताब और सुन्नत जो मक़ाम ऐं मर्तबो समझी करे उनखे हासिल करण जी कोशिश करे त उनजो अल्लाह रब्बुल आलमीन केतिरो शान ऐं मक़ाम ऐं मर्तबो रखंदो। अज़ीज़ साथियो, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो फरमान आहे, पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, इन्नल मलाइकत लतदउ अजनिहता, फरिश्ता तालिब इल्म जे लाइ मुअल्लिमुल खैर, अल्फाज हदीस जा मुअल्लिमुल खैर, ॿी हदीस में अचे थो तालिबुल इल्म, मुअल्लिमुल खैर, जेको खैर जी दावत ॾियण वारो, खैर खे सेखारण वारो, यानी आलिम, दीन जो आलिम हूंदो, सेखारींदो ॿियनि खे। ऐं तालिबुल इल्म, दीन खे हासिल करण वारो, उन जे लाइ फरिश्ता पंहिंजा पर था विझाइनि। हत्ता के हदीस जा अल्फाज आख़िर में आहिनि, हत्तन नैनानो फिल बहरी, समुंड में जेके मच्छियूं आहिनि उहे बि उन जे लाइ मग़फ़िरत जो दुआऊं थियूं घुरनि। मच्छियूं अल्लाह रब्बुल आलमीन जे हुक्म सां उन जे लाइ मग़फ़िरत जो दुआऊं थियूं घुरनि, जेको दीन जो तालिब इल्म आहे, दीन सिखण जे लाइ निकिरे थो। इन हदीस में छा आहे? इन हदीस में आहे त फरिश्ता पर था विछाइनि, पर अक्सर बयानु कयो वेंदो आहे त फरिश्ता तालिब इल्म जे पेरनि जे हेठां पर था विछाइनि। अहिड़ा अल्फाज के हदीस में मौजूदु न आहिनि, बयानु कया वेंदा। कुछ खुतबा बयान कंदा आहिनि त जेको तालिबुल इल्म आहे उन जे पेरनि जे हेठां फरिश्ता पर था विछाइनि, इहो साबित न आहे। कंहिं हदीस में ईअं न आहे जो उन जे क़दमनि जे हेठां पर था विछाइनि, इहो आहे त पर था विछाइनि। ऐं ॿी हदीस मां वॾी वज़ाहत मिले थी त सैयदना सफ़वान बिन अस्साल रज़ी अल्लाह तआला अन्हु नबी अलैहिस्सलातु वस्सलाम वटि आया, पाण बयानु कंदा, अतैतु नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, ऐं अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वटि आयुसि, पेश थियुसि रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे वजह ॿुधाइनि त आउं दीन जो इल्म हासिल करण जे लाइ आयो आहियां। त अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उनखे छा फरमायो? पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त तूं उहो ख़ुशि नसीब आहे जंहिंजे लाइ फरिश्तनि पंहिंजा पर विछाया आहिनि ऐं फरिश्तनि पंहिंजे परनि सां छांव कई आहे। फरिश्तनि जे परनि जे हेठां आयो आहे। उन हदीस में छा आहे त फरिश्तनि छांव कई आहे, पर मथां उनजी हिफ़ाज़त जे लाइ इन हदीस मां मुहद्दिसीन बयानु कयो, इन जी शरह बयानु कयो। मतिलबु इहो आहे त उनजी हिफ़ाज़त लाइ फरिश्ता हूंदा आहिनि, उनजी मग़फ़िरत लाइ दुआ बि घुरंदा आहिनि ऐं उनजी हिफ़ाज़त कंदा फरिश्ता जेको दीन जी तालीम हासिल करण जे लाइ। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वक़्त जो इमाम मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सैयदुल अव्वलीन वल आखिरीन, अल्लाह रब्बुल आलमीन कुरान मजीद में पाक सगोरन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के इल्म हासिल करण जो हुक्म ॾिनो। फरमाई फ़अलम अन्नहु ला इलाहा इल्लल्लाह, ए पैगंबर तू चंगी तरह इल्म हासिल कर त बेशक अल्लाह का अलावा को भी माबूद ना है। अल्लाह के रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के इल्म हासिल करने जो अल्लाह रब्बुल आलमीन पे फरमाए तो नबी अलैहिस्सलातु वस्सलाम के इल्म हासिल करने जो चयो वियो। हालांकि कुरान मजीद में कंहिं बि शइ जे लाइ एतिरी ताक़ीद न कई वई आहे, हुकुम न ॾिनो वियो आहे कंहिं शइ खे घुरण जे लाइ, पर घुरण जो हुकुम ॾिनो वियो आहे इल्म जो। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम रब्बि ज़िदनी इल्मा या दुआ कंदा हुआ, ए अल्लाह मुझे इल्म में इजाफो फरमा। पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इल्म जी दुआ कई आहे, उन जो सबब हिकिड़ी आयत आहे फ़अलम अन्नहु ला इलाहा इल्लल्लाह, ए पैगंबर तू भी सिख ज्ञान हासिल कर त अल्लाह के अलावा को भी माबूद न आहे। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम के हुक्म ॾिनो पियो वञे अल्लाह जी तरफ़ां, ऐं वही अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते नाज़िल थिए, मालूम थियो त उम्मत जे लाइ केतिरे क़दुरु अहम आहे जो इल्म हासिल करणु। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हदीस आहे
सुनन तिरमिज़ी जामे सुनन नसाई बल्कि सुनन इब्न माजा जी हदीस अल्लाह के रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो तलबुल इल्मी फरीदतुन अला कुल्ली मुस्लिम। इल्म हासिल करना तमाम मुसलमानों ते फर्ज है। तमाम मुसलमानों में आम मुसलमान अचिया, सब मुसलमान अचिया, औरतों बचियो, मर्द बचियो, इन सब ने के इल्म हासिल करना ये फर्ज है। ये अल्लाह के रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की हदीस है। ये मालूम क्यों था इल्म हासिल करना हर एक जगह ज़रूरी है। जेकॾहिं इल्म हासिल कंदो तॾहिं ई उनखे दीन जी इल्म जी ख़बर पवंदी, दीन जी मसाइल जी ख़बर पवंदी, अहकाम जी ख़बर पवंदी। जेकॾहिं दीन जो इल्म न हूंदो त हू अमल कंदो पर उन अमल जो फ़ाइदो न हूंदो, सुन्नत जी ख़बर न हुजे, तरीक़े जी ख़बर न हुजे त उन अमल जो कहिड़ो फ़ाइदो। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तालिबुल इल्म जी फ़ज़ीलत बयान कई। पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ये हदीस सही हदीस मुसद्दरक हाकिम जी हदीस रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो अल्लाह साईं दीन उनखे ॾींदो आहे जंहिंसां अल्लाह सां मोहब्बत कंदो आहे। दुनिया अल्लाह सभिनि खे ॾींदो आहे, दुनिया अल्लाह सभिनि खे ॾींदो आहे। दुनिया जो फ़ाइदो, दुनिया जी दौलत, दुनिया जो मालो मता ऐं हर शइ दुनिया जी अल्लाह सां सभिनि खे ॾींदो आहे, पर अल्लाह सां दीन उनखे ॾींदो आहे जंहिंसां मोहब्बत कंदो आहे। इहा हदीस ॿिए तरीक़े सां मौजूदु आहे। मन युरिदिल्लाहु बिही खैरन युफ़क़िहु फ़िद्दीन। सैयदना मुआविया रज़ियल्लाहु तआला अन्हु मरविया फरमाइनि त अल्लाह के रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो जंहिंसां अल्लाह साईं भलाई जो इरादो तो फरमाए अल्लाह से उनके दीन जो इल्म तो अता करे, उनके दीन जी समझ फहम फिक्र अता तो करे, उन्हें से अल्लाह की मोहब्बत आ। मतलब यो आहे त जेको शख्स फहम दीन कोर्स में आयो, दीन सिखण जे लाइ अध कलाक वेही करे सिखियो, 15 मिनट वेही करे सिखियो त उन्हें से अल्लाह जी मोहब्बत आ। अल्लाह उनके या तौफीक ॾिनी आहे दीन जो इल्म सिखण आयो आहे, पर घर खां निकिरी करे अचे तो रस्ते में उन जे लाइ अल्लाह जी हर मखलूक दुआ थी करे। हिकु हदीस जा अल्फाज़ अल ख़ल्क़ु कुल्लुहुम युसल्लून, तमाम मखलूक अल्लाह रब्बुल आलमीन जी उन जे लाइ मग़फ़िरत जी दुआ थी घुरे। जेको शख्स दीन जो इल्म हासिल करण लाइ पंहिंजे घर खां थो निकिरे, चाहे वो ॿार हुजे या वॾो हुजे, बुज़ुर्ग हुजे, जवान हुजे, मुसलमान दीन जे इल्म दीन जी तलब जे लाइ निकितो आहे त अल्लाह रब्बुल आलमीन जी मखलूक़ात उन जे लाइ मग़फ़िरत जी दुआ थी घुरे। अल्लाहु अकबर। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सुनन इब्न माजा हदीस की दीगर किताबन में यह हदीस मौजूद है। तो नबी अलैहिस्सलातु वस्सलाम रोज़ाना फजर नमाज का पोए दुआ करता हुआ। अल्लाह के रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम केड़ी दुआ करता हुआ, इल्म के बारे में दुआ करता हुआ। केड़ी दुआ? पाण सगोरा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फजर की नमाज का पोए रोज़ाना डेली अल्लाह के रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी रूटीन हुई। पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दुआ कंदा हुआ अल्लाहुम्मा इन्नी असअलुका इल्मन नाफिया। ए मुझा रब, ए मुझा अल्लाह आऊं तो का सवाल तो कया इल्मन नाफिया, एड़े इल्म जो जेको इल्म मुखे नफ़ो पहुंचाए, व अमलन मुतक़ब्बला, आऊं दुआ तो घुरा अमल जी एड़ो अमल जेको कबूल थियण वारो हुजे, व रिज़्क़न तय्यबा, आऊं अल्लाह तोखां दुआ तो घुरा त मुखे रिज़्क़ अता कर जेको पाकीज़ा रिज़्क़ हुजे, हराम न हुजे, हलाल रिज़्क़ अता कर। अल्लाह के रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रोज़ाना फजर का पोइ इहा दुआ करदा। असां घणा दफ़ा घुरी आहे, कॾहिं घुरी आहे इहा दुआ त अल्लाह साईं इल्म अता कर जेको इल्म फ़ाइदो ॾे। ॿी हदीस वरी मारूफ़ आहे, दुआ मारूफ़ आहे अल्लाहुम्मा अनफ़अनी बिमा अल्लमतनी व अल्लिमनी मा यनफ़अनी। ए अल्लाह मुखे फ़ाइदो ॾे उन इल्म मां जेको तो इल्म अता कयो, ऐं उहो इल्म अता कर जेको मुखे फ़ाइदो ॾे। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम पाण इहा दुआ घुरंदा हुआ त अल्लाह साईं इल्म ॾे, इल्म जी दुआ। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे इल्म सां मोहब्बत हुई, इल्म जी तलब हुई। जेकॾहिं मुसलमान जी इल्म सां मोहब्बत नथो करे, इल्म जी तलब नथो करे त उनखे नबी अलैहिस्सलातु वस्सलाम सां हक़ीक़ी मोहब्बत न आहे। छो जो अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी इहा सुन्नत, इहो तरीक़ो हो, बल्कि आप पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इनखे फ़र्ज़ करार ॾिनो आहे त इल्म हासिल कयो। इल्म जे लाइ दुआ करणु नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सुन्नत आहे। रब्बि ज़िदनी इल्मा,
ए अल्लाह ए मुझा रब मुझे इल्म में इजाफो फरमा। ऐं जेको नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी खिदमत कंदो हो अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मां राज़ी हूंदा उनखे दुआ बि ॾींदा हो। सैयदना अब्दुल्लाह बिन अब्बास रज़ियल्लाहु तआला अन्हु पंहिंजी मासी पंहिंजी ख़ाला मैमूना रज़ियल्लाहु तआला अन्हा जे घर हिकु दफ़ो रात जो टिकनि था, रात गुज़ारीनि था, रात जो उथनि था। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे लाइ वुज़ू जो पाणी था पेश कनि, तहज्जुद जे लाइ पाण सॻोरा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वुज़ू था कनि। उन खां पोइ अब्दुल्लाह बिन अब्बास रज़ियल्लाहु तआला अन्हु ख़िदमत में लॻा पिया आहिनि। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ख़िदमत ॾिठी आहे। पाण सॻोरा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अहिड़े बाबरकत टाइम में रात जो तहज्जुद जे वक़्त में जे वक़्त में दुआऊं क़बूल थियनि, जे वक़्त में रब्बुल आलमीन आवाज़ तो दे त को आए जेको मूंखां घुरे, उन वक़्त में उन बाबरकत घरनि में अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ख़ुशि थी करे अब्दुल्लाह बिन अब्बास रज़ियल्लाहु तआला अन्हु जे लाइ दुआ कई आहे, अल्लाहुम्मा अल्लिमहु तावील, ए अल्लाह इनके तफसीर जो इल्म अता फरमा, ए अल्लाह इनके दीन में फ़िक़्ह अता फरमा, दीन जी समझ अता फरमा। अब्दुल्लाह बिन अब्बास रज़ियल्लाहु तआला अन्हु सब ॼाणीनि था त केतिरे क़दर अज़ीम सहाबिया अब्दुल्लाह बिन अब्बास रज़ियल्लाहु तआला जी तफसीर उलमाए किराम इल्म रखनि था त उन जी तफसीर मुअतबर तरीन तफसीर आहे। सैयदना अब्दुल्लाह बिन अब्बास मालूम थियो त अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मां राज़ी थींदा, जे मां ख़ुशि थींदा, जंहिंजी अदा खे पसंदि कंदा हुआ, पाण उनखे दुआ ॾींदा हुआ इल्म जी। छो इन करे जो इल्म वॾी नेमत आहे, वॾी नेमत आहे। तॾहिं अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इल्म जी दुआ ॾींदा हुआ। सैयदना अनस बिन मालिक रज़ियल्लाहु तआला अन्हु हीउ इल्म एतिरे क़दर अज़ीम नेमत आहे जेको शख़्स इन सां वाबस्ता थी वञे, इन जे लाइ वक़्तु कढे, इन में लॻी वञे त अल्लाह रब्बुल आलमीन उनखे माला माल करे छॾे, दुनिया जूं फ़िक्र बि उन जूं ख़तमु, मुआशरे मामला बि उन जा दुरुस्त थी वञनि ऐं आख़िरत बि उन जी कामयाबु आहे। कीअं अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे हिकु सहाबी अनस बिन मालिक रज़ियल्लाहु तआला जी मिसाल वठो। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वटि आया, उन वक़्तु एतिरे क़दर कोन हो जो लिबास पाण वठी सघनि, एतिरा ग़रीब हो। सैयदना अनस बिन मालिक रज़ियल्लाहु तआला अन्हु पर नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जी खिदमत पाण सॻोरन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम का इल्म हासिल करण, हदीसूं पढ़ण, हदीस जो इल्म सिखण, हदीसुनि खे यादि करण, इन्हनि जी एतिरी बरकत थी जो सैयदना अनस बिन मालिक रज़ियल्लाहु तआला अन्हु मदीने जे ताजरनि में ऐं मदीने में माला माल जेके शख़्सियतूं उन्हनि में शुमार थींदा। अनस बिन मालिक रज़ियल्लाहु तआला जिन में नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की खिदमत में पेश किया विया तो उन वक्त एतिरो माल कोन हो, एतिरे क़दुरु कुझु कोन हो। अॼु जेके सोच रखनि था जे दीन जो इल्मु हासिल कंदासीं, जेकॾहिं मदारिस में तालीम हासिल कंदासीं त पोइ पेट जो छा थींदो, कमाईंदासीं किथां, किथां खाईंदासीं, इहा हीच सोच आहे, इहा गंदी गलीज़ सोच आहे। अल्लाह जे दीन खे हासिल करण वारा जेको मालिक आहे, जेको रब आहे, जेको खाराइण प्यारण वारो आहे, जंहिंजी ज़िमेदारी आहे, वमा मिन दाब्बतिन इल्ला अलल्लाहि रिज़्क़ुहा व यअलमु मुस्तक़रहा व मुस्तौदअहा। अल्लाह रब्बुल आलमीन फरमायो त जेके बि ज़मीन में जानदार आहिनि उन्हनि जे रिज़्क़ जी ज़िमेदारी रब्बुल आलमीन ते आहे। उन रब जे मोकिलियल वही इल्म खे हासिल करण वारो कॾहिं बि बुखियो नथो रही सघे, कॾहिं परेशान कोन थींदो, दिली सुकून ऐं इत्मिनान उनखे हासिल थींदो जेको दीन जो तालिब इल्म हूंदो। जेकॾहिं दीन जो तालिब इल्म न आहे त दिली सुकून ऐं इत्मिनान हासिल नथो थी सघे। सैयदना अली रज़ियल्लाहु तआला अन्हु मारूफ़ कौल आहे। सैयदना अली फरमाए थो जेकॾहिं दुनियादारनि खे, बादशाहनि खे, सुल्ताननि खे, जेके दुनिया जा हुक्मरान आहिनि उन्हनि खे ख़बर पइजी वञे त असां वटि केतिरो सुकून आहे त हीउ संदो बादशाह सदा माल दौलतूं सभु खपाए चवनि त इहो सुकून असांखे मालूम थियो त दीन जे आलिम, दीन जे तालिब, दीन जी तालीम हासिल करण वारनि खे वॾो अल्लाह जी तरफ़ां सुकून ऐं इत्मिनान हूंदो आहे, दिलि खे सुकून हूंदो आहे, न मुआशर जी परेशानी हूंदी आहे, न मुआश जे लाइ परेशान हूंदो आहे, न आख़िरत जे मामलात जे लाइ परेशान हूंदो आहे, बल्कि ख़ुशि ऐं राज़ी हूंदो आहे। हीउ तवील मौज़ू आहे, मौज़ू तवील आहे। इल्म ते अमल
उलमा जी फजीलत पर इन में आऊं तव्हां जे साम्हूं सिर्फ़ु आख़िर में ॿ वाक़िया बयानु कंदुसि सहाबा इकराम जा त उन्हनि खे केतिरे क़दुरु इल्मु हासिलु करण जो शौक़ु हो, केतिरे क़दुरु शौक़ु हो। हालांकि सहाबा इकराम वटि वॾो इल्मु हो, पर जेकॾहिं उन्हनि खे ख़बर पवंदी हुंदी किथे इल्मु हासिलु करण जो वक़्तु आहे, किथे ज़रूरत आहे, किथे ख़बर पई त अहिड़ी शइ मौजूदु आहे जेका असां वटि इल्मु में न आहे, त उते रसी वेंदा हुआ, उते वञी इल्मु हासिलु कंदा हुआ। कुल हल यस्तवी अल्लज़ीना यअलमून वल्लज़ीना ला यअलमून। अल्लाह रब्बुल आलमीन कुरान मजीद में फरमाए थो कि पैगंबर तो चओ छा उहे जेके इल्मु हासिलु कनि था ऐं जेके इल्मु नथा हासिलु कनि छा बराबरि थी सघनि था? इहो सवालिया अंदाज़ आहे। इन जो मतिलबु इहो आहे त अल्लाह रब्बुल आलमीन इहो ॿुधाइण थो चाहे त इल्मु वारा ऐं जाहिल कॾहिं बराबरि नथा थी सघनि। इमाम अहमद बिन हंबल रहिमहुल्लाह इन आयत जे हवाले सां जेॾीमहिल सवाल कयो वियो त इख़लास इल्म में हासिलु कीअं कजे, इल्म में इख़लास हासिलु कीअं कजे, त इमाम अहमद बिन हंबल रहिमहुल्लाह फरमाइनि था त इख़लास ईअं हासिलु थींदो जो इल्मु हासिलु करण वारो इहा नियत रखे त आउं जहालत खां बची वञा, दीन सिखी वञा, जहालत खां बची वञा। जेॾीमहिल इहा नियत हूंदी त उहो इल्मु हासिलु करे सघे थो। जहालत खां जॾहिं बचंदो त बुराइनि खां बचंदो। जेॾीमहिल जाहिल न हूंदो, आलिम हूंदो, इल्म जी ख़बर हूंदी, मामलात जी ख़बर हूंदी, अहकाम जी ख़बर हूंदी त कॾहिं बि जाहिल नथो थी सघे। जे जाहिल हूंदो त आलिम नथो थी सघे। ऐं अल्लाह रब्बुल आलमीन आलिम जी फज़ीलत बयानु कई आहे, जाहिल जी फज़ीलत बयानु कोन कई। ॿ वाक़िया मुख़्तसर बयानु कंदुसि। हिकु सहाबिया सैयदना जाबिर बिन अब्दुल्लाह रज़ी अल्लाह तआला अन्हु क़िसास जे मामले में उनखे ख़बर पई, सैयदना जाबिर बिन अब्दुल्लाह रज़ी अल्लाह तआला अन्हु खे त हिकु सहाबी आहे अब्दुल्लाह बिन उनैस रज़ी अल्लाह तआला अन्हु, उन वटि क़िसास जे बारे में हिकु हदीस आहे, ख़बर पई, ॻाल्हि पहुती आहे जाबिर बिन अब्दुल्लाह रज़ी अल्लाह तआला अन्हु ऐं उहा हदीस नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां न ॿुधी हुई। इन करे जी त हाणे मूं अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां न ॿुधी आहे, इन हदीस खे उन खां ॿुधा जे नबी अलैहिस्सलातु वस्सलाम खां ॿुधी आहे। अल्लाहु अकबर। सैयदना जाबिर बिन अब्दुल्लाह रज़ी अल्लाह तआला अन्हु फरमाए तो मूं उठ ख़रीद कयो, फबतअतु बईरन, उठ ख़रीद कई। मुस्नद अहमद जी हदीस आहे, पैसनि सां ख़रीद कई सिर्फ़ु इन जे लाइ जो इन ते आउं सवार थी करे सफ़र करे वञा, दीन जो इल्मु हासिलु कयां। सैयदना जाबिर बिन अब्दुल्लाह रज़ी अल्लाह तआला अन्हु दीन जे इल्म जे लाइ उहो उठ ख़रीद करे थो, उन ते सफ़र थो करे, मिस्र जे इलाइक़े में पहुचे थो या शाम ऐं मिस्र जे इलाइक़े में उते पहुचे थो। फरमाए थो मूंखे पूरो महीनो लॻो आहे। इन सफ़र जे दौरान सफ़र जेॾीमहिल मुकमल थियो आहे, आउं वियो आहे अब्दुल्लाह बिन उनैस रज़ी अल्लाह तआला अन्हु ॾे, उन वटि वञी मूं हदीस पुछी आहे त मूंखे ख़बर पई आहे तो अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां फरमान ॿुधो आहे क़िसास जे बारे में, क़िसास जे बारे में फरमान ॿुधो आहे। उहो क़िसास जो जेको फरमान आहे उहो आउं ॿुधणु थो चाहियां तोखां। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी उहा हदीस मूंखे ॿुधा। सैयदना अब्दुल्लाह बिन उनैस रज़ी अल्लाह तआला अन्हु ॿुधाए थो अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो क़यामत जो ॾिहाड़ो थींदो, उन ॾिहाड़े सभु क़बरनि मां उथंदा, उहे सभु ईंदा बरहना हालत में मैदान महशर में जमा थींदा। मैदान महशर में हिसाब किताब ताईं और को भी शख्स जन्नती जन्नत में न तो वञी सघे, को भी शख्स जहन्नमी जहन्नम में न तो वञी सघे। उन्हनि खे रोकियो वेंदो एतिरे क़दुरु जो पाण में उन्हनि जा मामलात, उन्हनि जा हिसाब किताब थी वञनि, उन्हनि जा मामलात निमटाए करे उन खां पोइ जन्नतिन खे जन्नत ॾांहुं रवानो कयो वेंदो, जहन्नमिन खे जहन्नम ॾांहुं रवानो कयो वेंदो। आख़िर में हदीस में सैयदना अब्दुल्लाह बिन उनैस रज़ी अल्लाह तआला अन्हु फरमाए थो अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो एतिरे क़दुरु सख़्त हिसाब थींदो। अनल मालिक अनद दय्यान, रब्बुल आलमीन फरमाईंदो आहे बादशाह आया, अनद दय्यान ऐं सख़्त हिसाब किताब वठण वारो आहियां, सख़्त हिसाब किताब वठण वारो आहियां। दय्यान आया, सख़्त हिसाब किताब वठंदुसि।
काल चकन होंदी हिसाब किताब में या सिफारिश कान होंदी। कुरान में कई अहिड़ियूं आयत मौजूद आहिनि उन ॾींहुं सिफारिश कम न ईंदी, दोस्ती यारी कम न ईंदी, मालो दौलत कम न ईंदो, रिश्तेदारी कम न ईंदी, माउ पीउ कम न ईंदा, औलाद कम न ईंदा, घरवारी कम न ईंदी, को बि कम न ईंदो। उन ॾींहुं सख़्तु हिसाब थींदो। हदीस जा अल्फाज़ आहिनि आख़िर में अब्दुल्ला बिन उनैस रज़ी अल्लाह तआला अन्हु फरमाए थो त अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो कंहिंखे दे जा ऐं बग़ैर के सबब जे थप्पड़ पाई हूंदी अल्लाह से उन खां पैसा वठी ॾींदो। इन हदीस में जाबिर बिन अब्दुल्ला रज़ी अल्लाह तआला जा हिकु अल्फाज़ गौर कजो जेके अल्फाज़ सैयदना जाबिर बिन अब्दुल्ला जेॾी महिल मुलाक़ात थी आहे अब्दुल्ला बिन उनैस सां उन वक़्तु फरमाइनि था मूंखे इहो ख़ौफ़ हो त इहा हदीस ॿुधण खां पहिरीं मूंखे मौत न अची वञे, इन करे आउं ऐसी कोई सफ़र करे पूरो महीनो आयो। अंदाज़ो कयो त सहाबा इकराम के इल्म जी ख़बर पहुचंदी हुई त महीनो महीनो मुश्किल तरीन सफ़र करे। अॼु त को आसानी सफ़र में का मुश्किलात कान्हे, पर उन वक़्तु उठनि ते सफ़र, घोड़नि ते सफ़र, गदहनि ते सफ़र, ॾुखिया तरीन सफ़र, महीनो सफ़र में लॻो आहे। हिकिड़ी अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हदीस ॿुधण जे लाइ मिस्र में पहुता आहिनि ऐं ख़ौफ़ इहो आहे त किथे मूंखे मौत न अची वञे ऐं आउं इल्म खां महरूम थी वञा। इहो ख़ौफ़ दिलि में केतिरो इल्म असां ज़ाया करे छॾियो। खुतबा जुमतुल मुबारक आमतुन नास लाइ अवामुन नास लाइ अहम तरीन ॾींहुं आहे, जंहिंजे बारे में रब्बुल आलमीन फरमायो त जेको खुतबे जे लाइ जेॾी महिल आवाज़ ॾिनो वञे जुमे जे ॾींहुं नूदी लिस्सलाती नमाज जे लाइ अज़ान अची वञे पोइ सभु कारोबार ख़तमु कयो, ख़रीदो फ़रोख्त ख़तमु कयो, उहा बि ख़तमु न थींदी आहे। असां पंहिंजे कारोबार में लॻा पिया हूंदा आहियूं, केतिरो इल्मु असां ज़ाया कंदा आहियूं। जेॾी महिल ख़तीब मिंबर ते बीह करे किताब सुन्नत जो इल्मु ॿुधाईंदो आहे, नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जो हदीस ॿुधाईंदो आहे, अंदाज़ो लॻायो त असांजी हैसियत किथे आहे, असांजे ईमान जी छा कैफ़ियत आहे। उहे सहाबा हुआ जेके बख़्शियल हुआ, नबी अलैहिस्सलातु वस्सलाम उन्हनि खे जन्नत जूं ख़ुशख़बरियूं ॾिनियूं, हर मैदान मां जिहाद मां वापसी पिया वञनि, अल्लाह जे रसूल जन्नत जूं ख़ुशख़बरियूं पिया ॾियनि। ऐं जेॾी महिल क़ुरान पढ़ी अल्लाह अन्हुम व रदू अन्हु, अल्लाह रब्बुल आलमीन फरमाए पियो अल्लाह उन्हनि खां राज़ी हो, अल्लाह खां राज़ी थी विया। एतिरे क़दुरु अज़ीम सहाबा तॾहिं बि हिकिड़ी हदीस जो ॿुधी करे महीनो सफ़र कनि था त उहा हदीस ॿुधी अचां ताकी इल्म में इज़ाफ़ो थिए ऐं जेका फ़ज़ीलत इल्मु हासिलु करणी आहे उहा मूंखे हासिलु थिए। आख़िरी वाक़ियो सैयदना अबू अय्यूब अंसारी रज़ी अल्लाह तआला अन्हु इल्मु हासिलु करण जे हवाले सां सैयदना अबू अय्यूब अंसारी रज़ी अल्लाह तआला अन्हु हिकु हदीस में परेशानी आहे। उहा हदीस सैयदना अबू अय्यूब अंसारी रज़ी अल्लाह तआला जे इल्म में आहे। ॿियो हिकु सहाबी आहे सैयदना उक़बा बिन आमिर रज़ी अल्लाह तआला अन्हु, मिस्र में थो रहे। अबू अय्यूब अंसारी रज़ी अल्लाह तआला मदीने में थो रहे, सफ़र थो करे हदीस ॿुधण जे लाइ। परेशानी इहा आहे त मूंखे हदीस कुझु यादि कान्हे ऐं कंहिं उन शख़्स खां ॿुधा जे अल्लाह जे रसूल खां ॿुधी आहे। सैयदना अबू अय्यूब अंसारी रज़ी अल्लाह तआला सफ़र थो करे, जेॾी महिल मदीने में पहुचे थो, मदीने में महीनो सफ़र कयो आहे। पहुचण खां पोइ उक़बा बिन आमिर जे घर जी ख़बर न आहे, घर जी ॻोल्हा में लॻे थो। उन वक़्तु गवर्नर आहे मसलमा बिन मखलद जे घर वियो आहे, गवर्नर जे घर। गवर्नर जल्दी ॿाहिरि निकितो आहे त अबू अय्यूब अंसारी रज़ी अल्लाह तआला अन्हु मदीने मां सफ़र करे आयो आहे। अबू अय्यूब अंसारी रज़ी अल्लाह तआला अन्हु खां मिले थो, मोहब्बत जो इज़हार थो करे। उन खां पोइ पुछे अबू अय्यूब कहिड़ी ॻाल्हि जे करे सफ़र करे आयो? पुछे थो छा वजह हुई, कहिड़े सबब जे करे तूं सफ़र करे आयो? अबू अय्यूब रज़ी अल्लाह तआला अन्हु फरमाए थो त मूं सफ़र इन लाइ कयो आहे त हिकु हदीस आहे जेका उक़बा बिन आमिर रज़ी अल्लाह तआला खे ख़बर आहे ऐं मूंखे ख़बर आहे। ॿी नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां असां ॿुधी आहे, असां मूंखे ख़बर आहे त उनखे ख़बर आहे, ॿिए कंहिंखे ख़बर कान हुई मदीने में, उहा ॿुधी कान हुई अल्लाह जे रसूल खां। इन करे आउं एॾो सफ़र करे आयो आहे त वरी ॿुधा जेका मूंखे विसरी वई आहे ॻाल्हि उहा मूंखे यादि अची वञे। सफ़र करे आयो, सैयदना उक़बा बिन आमिर रज़ी अल्लाह तआला के घर ताईं पहुचाए वियो। सैयदना उक़बा बिन आमिर रज़ी अल्लाह तआला ॿाहिरि निकिता ऐं ख़ुशि थिया, मरहबा चयूं, मिलिया। उन खां पोइ सैयदना उक़बा बिन आमिर रज़ी अल्लाह तआला हदीस ॿुधाई आहे। सैयदना अबू अय्यूब अंसारी रज़ी अल्लाह तआला के हदीस बड़ी अज़ीम आहे।
ये हदीस मुस्नद अहमद जी हदीस कहिड़ी आहे अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त जेको शख्स गैब में पंहिंजे भाउ जी गैर मौजूदगी में मुसलमान भाउ मौजूद ना आहे या सॻो भाउ दीनी भाउ मौजूद ना आहे उन जी गैर मौजूदगी में उन जी ग़ीबत नथो करे उन जे ऐब जी उनखे ख़बर आहे उन जे गुनाह जी उनखे ख़बर आहे पर उहो उन जी गैर मौजूदगी में उन जे गुनाह ते पर्दो थो रखे अहिड़ो गुनाह जेकॾहिं बयानु करे त उन जी रुसवाई थिए उन जी ख़्वारी थिए उन जी ज़िलत थिए उन गुनाह खे लिकाए थो छॾे क़यामत जे ॾींहुं अल्लाह रब्बुल आलमीन उन शख़्स जे गुनाहनि ते पर्दो रखी सुख कोन्हे चाहे वो केतिरे क़दुरु अज़ीम शख़्सियत हुजे केॾो हुनजो मक़ाम हुजे ॻाल्हि हुजे न हुजे इल्ज़ाम तराशियूं करे पंहिंजे तरफ़ां ॻाल्हियूं ठाहे हुनखे रुसवा कंदा आहिनि हालांकि नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हदीस छा आहे जेकॾहिं को शख़्स पर्दो थो रखे ख़बर अथसि त जेकॾहिं हिन जी ॻाल्हि कंदुसि त हिन जी रुसवाई थींदी ज़िलत थींदी इन करे ॻाल्हि लिकाए छॾियईं ऐं सब्र कयईं कंहिंखे कोन ॿुधायईं अल्लाह रब्बुल आलमीन क़यामत जे ॾींहुं हुनखे इहो अजुर ॾींदो त इन जे गुनाह ते पर्दो रखी करे हिनखे माफ़ करे ॾींदो सैयदना अबू अय्यूब फरमायो त हा हाणे मूंखे हदीस यादि अची वई वापसी मदीने ॾांहुं सफ़र कयूं इहा हिकिड़ी हदीस ॿुधण जे लाइ मदीने खां मिस्र ऐं शाम ताईं सफ़र कयो असांजे घर जे साम्हूं मस्जिद आहे जुम्मतुल मुबारक जो ख़ुतबो आहे अॼु अंदाज़ो लॻायो दर्स हले पियो केतिरा साथी मौजूद आहिनि ऐं ॿाहिरि बाज़ार में गली में केतिरा शख़्स हूंदा केतिरा असांजा भाउर ॿाहिरि गली में हूंदा दुकाननि ते हूंदा मसरूफ़ हूंदा छो इन करे जो इल्मु कोन्हे जहालत आहे इल्मु कोन्हे जेकॾहिं ख़बर हुजे त इल्म जी अहमियत केतिरी आहे इल्मु हासिलु करण जी फज़ीलत केतिरी आहे त उहे सभु तव्हांखे नज़र ईंदा जहालत वधी चुकी आहे मुआशरे में इन जे करे अहमियत कान्हे इन करे असां सम्झूं कोन था इल्म जी और फज़ीलत के मक़ाम खे अज़ीज़ साथियो ज़रूरी आहे त असां इल्म खे हासिलु कयूं हर मुसलमान जे लाइ ज़रूरी आहे इल्मु हासिलु करण जे लाइ सैयदना उबई इब्न कअब रज़ियल्लाहु तआला अन्हु खे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दुआ ॾिनी कहिड़ी दुआ ए अबल मुंज़िर तोखे मुबारक हुजे सही मुस्लिम जी हदीस आहे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त क़ुरान मजीद जी सभ खां वॾी अज़ीम आयत कहिड़ी आहे बार बार पाण सवाल कयो के जवाब कोन उबई इब्न कअब का बार बार सवाल कयो पोइ उबई इब्न कअब बिल आख़िरी इहो चयो त अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आयतल कुर्सी वॾी अज़ीम आयत आहे नबी अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो त ए अबल मुंज़िर इहा कुनियत हुई उबई इब्न कअब रज़ियल्लाहु तआला अन्हु तोखे इहो इल्मु मुबारक हुजे यानी अल्लाह से तोखे इल्म में बरकत ॾे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ख़ुशि थींदा हुआ जेको इल्मु हासिलु कंदो अज़ीज़ साथियो फ़हम दीन कोर्स इन करे इहो दर्स मुनाक़िद कयो वियो त ख़बर पए त इहो कोर्स आहे इन करे सेमिनार मुनाक़िद कयो वियो इन करे साथियुनि खे गुज़ारिश आहे त इन जे लाइ वक़्तु कढनि ऐं इन में शरीक थियनि 15 मिंट अधु कलाक इशा खां पोइ इन जी तफ़सील आदिल भाई तव्हांखे ॿुधाईंदा अल्लाह रब्बुल आलमीन जेको ॿुधायो वियो हुन ते मूंखे ऐं अव्हां खे